अस्सलाम वालेकुम दोस्तों, कड़ारन खुश खैर तबियत सही आहे। उम्मीद तो मां जुमन व्लॉग सां गॾु अॼु हाज़िर थियो आहियां ऐं अॼु जो व्लॉग असांजो जेको हूंदो उहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं। ऐं कल्ह ख़ैर सां 10 मुहर्रम गुज़री वई ऐं अॼु सभु को पंहिंजे कमकार सां लॻी वेंदो। असां बि हींअर तयारु थियूं था, उन खां पोइ पंहिंजे कमकार सां लॻी वेंदासीं। जी हा दोस्तो, हीअ ॾिसी सघो था, हीअ मुंहिंजी बाइक आहे ऐं मींहुं वसियो, ॾाढी ख़राबु थी वई ऐं मुंहिंजो नंढड़ो भाउ आहे, हिनखे हीअं साफ़ु करेसि पियो ऐं मां हिन गाॾीअ ते घुमंदो फिरंदो आहियां ऐं गाॾीअ खे मां हर रोज़ु साफ़ु कराईंदो आहियां नंढड़े खां। ऐं मुंहिंजो नंढड़ो भाउ आहे ऐं इन खां पोइ असां काॾे वेंदासीं, उहो मंदरु तव्हांखे। जी हा दोस्तो, हिनखे ॾिसो हीअ कीअं मथे चढ़ी वियो आहे मन ते। इन मन ते चढ़ण खां मूंखे ई डपु लॻंदो आहे, पर हीउ नंढड़ो थी करे माशाल्लाह ॾिसो कीअं चढ़ी वियो आहे, हिनखे डपु बि कोन थो लॻे। जी हा दोस्तो, सलामत हुजो, ख़ुशि हुजो, जिथे हुजो पंहिंजे प्यारनि सां ख़ुशि हूंदव। ऐं असां हींअर वञूं पिया कंहिं कम सां शहर ऐं मोबाइल असांजी ख़राबु थी पई। पोइ मां गाॾीअ खे बि हींअर अंदरि कयां थो ऐं तव्हांखे मौसम बि ॾेखारियां थो जुड़ाली। बाबा हिनखे फ़िलहालु घर बीहारीसि, हाली फ़िलहालु मींहुं पियो थो अचे ऐं फ़िलहालु ककर बकर ॾाढा अची विया आहिनि। फ़िलहालु हिनखे घर बीहार, पोइ हिनखे ॾिसंदासीं। जी हा दोस्तो, हीअ ॾिसो ऐं आसमान में ककर केॾा आहिनि ऐं कारी राति अंधारी जीअं आहिनि, अलाह माफ़ी ॾिए ऐं मींहुं बि ख़ैरनि सां वसनि ऐं ग़रीबनि जा घर बि टही विया आहिनि काफ़ी, अलाह माफ़ी ॾिए। ऐं मींहुं बि हाणे बीहे ई कोन थो, काफ़ी टाइम खां वठी वसियो आहे त मींहुं अचे ई वियो, मींहुं बि अचे वियो ऐं हे असांजो यार इनू हलिया इनू आहे असांजो, हे असांजो क़ाबिल एतिराम बुज़ुर्ग। हाँ भले हाँ भले हाँ हलियो हाँ तो कोपा पंहिंजो इहो जेको अथई, हा पटकोपा तमामु ख़ूबसूरत मौसम आहे। ॾिसी सघो था तव्हां, मौसम केॾी ख़ूबसूरत आहे। जी हा दोस्तो, हीअ तव्हांखे वणनि जी ख़ूबसूरती ॾेखारींदासीं। हे असांजो इनू दोस्त, तमामु ख़ूबसूरत मौसम आहे। मौसम खे अॼु इंजॉय कयो, पंहिंजे प्यारनि सां इंजॉय कयो ऐं घुमो फिरो, तकलीफ़ूं गम मिटायो, नफ़रतूं बि घटायो। हे साईं इनू मींहुं बि शुरू थी वियो आहे। इनू मींहुं शुरू थी वियो आहे, अचरा ॾिसो मींहुं हींअर बसि थोरो आहे, तेज़ वसण में आहे मींहुं बि। ऐं मां हींअर इनू साहब वटि आयो आहियां, इनू वटि। दोस्तो हाणे असां पेट्रोल भरायोसीं ऐं पंहिंजे घर जे लाइ वरितोसीं ॿी गाॾी जे लाइ। जी हा दोस्तो, ॾिसो हीअ तमामु ख़ूबसूरत शहर असांजो नवाबशाह सिटी ऐं केॾी न ख़ूबसूरत मौसम आहे ऐं हिन मौसम में इंजॉय करणु खपे। ऐं मिर्ची 360 ॾिसो ऐं हीअ एक्सपो स्टोर जेको आहे इहो ॾिसी सघो था। हा सर, हा हिनखे मूंसां गॾु हुयो, हिनखे धकु लॻी वियो आहे ऐं हींअर तव्हांखे ॾेखारींदुमि किथे धकु लॻो अथसि। हीअ पाण में खेॾनि पिया पाण में। मोटू जेको असांजो मोटू खे छा सॾींदा आहियो? शमशेर। मोटू जेको पहिरें व्लॉग में हुयो, उन हिनखे धकु हयो आहे। हाणे हिनखे थोरो धकु लॻी वियो आहे, हिनखे ॾेखारीस प्यार आहे ऐं हाणे प्यार आहिनि। रांदि कीअं पिया खेॾनि? रांदि पिया खेॾनि, प्यार आहे, फुल प्यार आहे। दोस्तो हीअ पाण में विड़ी पिया ऐं हाणे वरी पाण में ॾिसो गॾु बि आहिनि। तोखे त किथे धकु लॻो आहे? हिनखे धकु लॻो आहे न, ॾिस ॾेखार हलीम, ॾिसो धकु। हीअ पाण में विड़िया बि आहिनि, वरी हींअर अधु कलाकु बि कोन गुज़रियो आहे त वरी पाण में गॾु आहिनि। ॾिसो इहा नंढड़नि जी दोस्ती आहे। ॾिसो पाण में हरकत बि कंदा आहिनि ऐं वरी विढ़ंदा बि आहिनि, वरी ठहंदा बि आहिनि। जी हाँ दोस्तों, अॼु जो व्लॉग हिते कयूं था ख़तमु ऐं जुमन व्लॉग खे ॾियो इजाज़त। इंशाल्लाह नेक्स्ट व्लॉग में तव्हां सां मिलंदासीं। थैंक यू।